अस्सलाम वालेकुम। मैं KG1 जी स्टूडेंट आया। असां वन डिश पार्टी था के A1 ग्रेड KG1 वन डिश पार्टी A1 जज जवेरिया वन डिश पार्टी A1 ग्रेड डाक्टन मी सब KG1 वॾो थी डॉक्टर पप्पा चवा हमार ऑफिसर IG पप्पा चयो। माय नेम इज चेयरमैन। असांजे पार्टी जे लाइ असां A1 ग्रेड आयासीं, फर्स्ट आयासीं। असां वॾा थी टीचर थींदासीं। टीचर असांखे ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ मूंखे शौक़ु, असांखे शौक़ु आहे पढ़ाइण जो। मुंहिंजो नालो फज़ल रहमान। मां KG2 A1 ग्रेड फौजी असांजो शौक़ु आहे। तव्हां साजिद KG2 A1 ग्रेड फौजी शौक़ु आहे। मिसबा KG2 A1 ग्रेड डॉक्टर शौक़ु आहे। मुंहिंजो नालो हिरा आहे ऐं मां क्लास पहिरें जी शागिर्दाणी आहियां। मां A1 ग्रेड खयो आहे ऐं मूंखे वॾे टीचर थियण जो शौक़ु आहे, छोकी मूंखे इहो शौक़ु आहे त जेको मां थी पढ़ां उहो वॾी थी मां ॿियनि खे पढ़ायां ऐं उहो बि मुंहिंजी तरह जे वॾी थी कुझु थियनि। न मुंहिंजो पंहिंजो शौक़ु आहे। मुंहिंजो नालो महानूर आहे ऐं पहिरें क्लास जी शागिर्दाणी आहे ऐं मां A1 ग्रेड खयो आहे ऐं डॉक्टर थींदमि ऐं सभिनि जो इलाजु कंदमि। मुंहिंजी बि ख़्वाहिश आहे ऐं पेरेंट्स जी बि ख़्वाहिश आहे। मुंहिंजो नालो रिदा ज़हरा, मां क्लास 2 जी शागिर्द आहियां। मां फर्स्ट पोजीशन आई आहियां ऐं मां वॾी थी डॉक्टर थियणु थी चाहियां ऐं मरीज़नि जो इलाजु करणु थी चाहियां। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां डॉक्टर थियां, छो त मां मरीज़नि जो इलाजु करणु थी चाहियां। पेरेंट्स जी बि आहे, पंहिंजी ख़्वाहिश। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आयशा कुरैशी आहे। मां क्लास 2 जी स्टूडेंट आहियां। मां सेकेंड पोजीशन खई आहे। असांजी पार्टी थी रही आहे। मां सेकेंड पोजीशन आई आहे। इन ख़ुशी में असांजी पार्टी थी आहे ऐं मुंहिंजी ख़्वाहिश की पंहिंजे मम्मी बि चयो त तव्हां जेको आहे तव्हां पोजीशन खई आहे त तव्हां सुठी पोजीशन खई आहे। अॻे दफ़े तव्हां सुठी पोजीशन कजो ऐं तव्हां टीचर थियो ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां टीचर थियां।